هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أئذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريض أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج تبصرة وذكرى لكل عبد منيب ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد أحيينا به بلدة ميتا كذلك الخروج كذبت قبلهم قوم نوح وأصحاب الرس وثمود وعاد وفرعون وإخوان لوط وأصحاب الأيكة وقوم تبع كل كذب الرسل فحق وعيد أفحين بالخلق الأول بل هم في لبس من خلق جديد. وقال تعالى في مقام آخر بسم الله الرحمن الرحيم من ذا الذي يقرض الله قرضا حسنا فيضاعفه له وله أجر كريم. قال النبي صلى الله عليه وسلم من نفس عن أخيه كربة من كرب الدنيا نفس الله عنه كربة من كرب يوم القيامة. رواه مسلم. हर किस्म जी हमद सना बाखाने वॾाई इबादत बंदगी अकेले अल्लाह जी ज़ात के जुगाए जेको मुल्क जो मालिक ऐं ख़लक़ जो ख़ालिक आहे जंहिंजे हथ में इज़्ज़त ऐं ज़िल्लत जंहिंजे हथ में मौत ऐं ज़िंदगी आहे अल्लाह तबारक व तआला जी तारीफ़ खां बाद उमूमन दुरूद सलाम हुजनि अल्लाह जे तमाम नबी मथे ऐं ख़ुसूसन अनगिनत बेहिसाब लातादाद दुरूद सलाम हुजनि रसूल सकलैन अहमद मुजतबा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मथे जंहिंखे अल्लाह तबारक व तआला हिन पूरी कायनात जी हिदायत जे लाइ मबूस फरमायो। बिरादरान इस्लाम खुतबे जुमे जो मौजू आहे कर्ज़। अचो त सभिनी खां पहिरीं पाण कर्ज़ जी माना के समझो त कर्ज़ कुरे कयो वञे थो। कर्ज़ जी लुग़वी माना है वढण ऐं शरअन
कंहिंखे फ़ाइदो हासिल करण जे लाइ माल ॾियणु। मसलन हिकिड़ो ज़रूरतमंद चए थो त मूंखे हेतिरो माल, हेतिरो सामान या हेतिरा जानवर हेतिरी मुद्दत जे लाइ, हेतिरे टाइम जे लाइ बतौर कर्ज़ ॾे, पोइ आउं वापसि करे ॾींदुसि ऐं उहो उनखे ॾेई ॾे। हिनखे कर्ज़ चयो वञे थो। अल्लाह तबारक व तआला कर्ज़ जे बारे में फरमाए, मन ज़ल्लज़ी युक़रिज़ुल्लाह क़र्ज़न हसना फ़युज़ाइफ़ुहु लहू व लहू अजरुन करीम। केरु आहे जेको अल्लाह तबारक व तआला खे ख़ासो कर्ज़ ॾे, बहितरीन कर्ज़ ॾे, ऐं अल्लाह उनखे उनजे लाइ वधाए ऐं उनजे लाइ ख़ासो अजर अता करे उनखे। बिरादरान इस्लाम, हिन आयत में अल्लाह तबारक व तआला फरमाए त दुनिया वारे में केरु आहे जो जेको अल्लाह खे ख़ासो कर्ज़ ॾे। पर अल्लाह खे पंहिंजे कर्ज़ जी ज़रूरत आहे, पंहिंजे पैसे जी ज़रूरत आहे। अल्लाह तबारक व तआला खे पंहिंजे कर्ज़ जी, पंहिंजे पैसे जी, पंहिंजे माल जी ज़रूरत न आहे, बल्कि अल्लाह सां मुराद इहा आहे त केरु अल्लाह जे बंदे खे ख़ासो बहितरीन कर्ज़ ॾे ऐं अल्लाह उन कर्ज़ खे उनजे लाइ वधाए, पोइ उनखे बहितरीन अल्लाह तबारक व तआला सवाब ॾे, अजर ॾे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, मन नफ़स अन अखीहि कुरबतन मिन कुरबि दुनिया नफ़सल्लाहु अन्हु कुरबतन मिन कुरबि यौमिल क़ियामत। रवाहु मुस्लिम। जेको शख्स पंहिंजे मुस्लमान भाउ सां दुनिया जो गम दूर करे थो, दुख दूर करे थो, अल्लाह तबारक व तआला क़यामत जे ॾींहुं उनखे गम खां दूर कंदो। यानी जेको दुनिया में पंहिंजे भाउ मथां दुनिया जो दुख, दुनिया जी तकलीफ़ दूर करे थो त अल्लाह तबारक व तआला हिन मामूली दुख, हिन दुनिया जी मामूली तकलीफ़ जे बदिले क़यामत जे ॾींहुं उनखे गम खां, दुख खां दूर करे छॾींदो। बिरादरान इस्लाम, कर्ज़ ॾियणु जाइज़ आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो होठ कर्ज़ जे तौर मथे ॻीड़ो हो, पोइ उन खां बहितरीन अदायगी कयो हो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, इन्ना खियारकुम अहसनुकुम क़ज़ाअन। आम इजारा मेरा बेहतर वो इंसान है जेको कर्ज़ अदा करण में ख़ास आहे। बिरादरान इस्लाम, इन हदीस मां मालूम थियो त पाण कर्ज़ गिनी सघो था, लेकिन पाण जॾहिं वापसि कयूं त उनखां बहितर वापसि कयूं, या जेतिरो पाण कर्ज़ गियो ओतिरो ज वापसि कयूं। जहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखां बहितर वापसि कयो हो। इन जो ई मतिलबु न आहे त जेको कर्ज़ ॾे थो उहो पहिरीं ज वाक करे, तव्हां तोखे 1000 रुपया ॾियां थो त 1000 जे बदिले मूंखे 1100 रुपया ॾिजा, ई त सूद आहे, ई इस्लाम में हराम आहे। बिरादरान इस्लाम, दुनिया में दुकानदारनि जा या कर्ज़ ॾियण वारनि जा ॿ भाउ होए था। हिकिड़ो भाउ रोकड़े वारो जेको होए थो अलॻि होए थो, ऐं कर्ज़ वारो, उधार वारो होए थो अलॻि होए थो। ई ॿ भाउ जाइज़ न आहे। कंहिंखे पर को चीज़
भाव आहे रोकड़े तेरे पाव का केर उधार किने तेरे पाव पिंजा जे बदले 55 लगाइयो या 52 लगाइयो। इस्लाम में बिल्कुल हराम आहे, ई सूद आहे, ई ब्याज आहे जो पां मथे गिनो था। बहितर अदा करण जो मतलब ई आहे त पांखे कंहिं उठ ॾिनो कर्ज़ जे तौर मथे पां उन उठ खे विकिणी छॾियो या विञाणो, या पांखे कंहिं पीते जे लाइ कर्ज़ जे तौर मथे पौ ॾिनी गो ॾिनी पां उहो गो विञाई, या पां उहो गो विकिणी छॾई, पां वटि अटो न हो, पां वटि को चीज़ न हुई, उहो विकिणी छॾई त पां जर हुनखे को पाण गो वापसि ॾियो त हुन खां ख़ासी वापसि ॾियो। ईअं न त हुन पांखे 5 किले वारी ॾिने, उन पांखे मवार ॾिने त पां हुनखे थकल जले करे पाछी ॾेई छॾियो, पां मौक़े जो फ़ाइदो हासिल कयो। ईअं न, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन खां बहितर हुनखे ॾिनो उठ, उन खां ख़ासो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे उठ ॾिनो। पां पंहिंजे माहौल जो जाइज़ो गिनो त बहितर ॾियण त लम्ही ॻाल्हि आहे, ख़ासो ॾियण त लम्ही ॻाल्हि आहे, पंहिंजो हीअ हाल आहे त पां बिल्कुलु वापसि न था कयूं। पांखे को कंहिं चीज़ कर्ज़े मथे ॾिनी, पैसा ॾिना त पां ख़ासी ॾियण त लम्ही ॻाल्हि आहे, बहितर ॾियण त लम्ही ॻाल्हि आहे, पां ऊच वापसि न था कयूं। पां कर्ज़ खे सम्झो था त हड़प करण, ये बिल्कुल इस्लाम में हराम है। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन खियारकुम अहसनुकुम कदान, आम जारा बेहतर वो इंसान है जो कर्ज अदा करने में खासा है। पां बिने जो जाए तो गिनो, पां सोचियो पां कंहिं वटां कर्ज खयो हुए जर वो पां वटां पाछा गिने त पांखे गुस्सो अचे थो, तेरे पां उल्टो उन मथे बकवास कयूं था, पां चऊं था त तोजा खाई त नथो वञा, मूं कंहिंजा खाधा आहीं, या उनखे उल्टो जेको पांखे कर्ज़ ॾिए थो उनखे बुरो भलो चवंदा, पां हुन सां लड़ाइयूं झगड़ा कयूं था, लड़ाइयूं झगड़ा करे पंहिंजी साइड में खिसकी वञूं था, पोइ पां उनजे क़रीब बि नथा अचो। ई बिल्कुलु इस्लाम जे ख़िलाफ़ अमल आहे। पांखे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी तरह चयो आम इजारा बेहतर हो इंसान है जो कर्ज अदा करने में खासा आई, के पां मथे भलाई की आहे, के पांखे कर्ज ॾिनो आहे, के पांखे उधार ॾिनो आहे त पां उनखे ख़ासे तरीक़े सां अदा कयूं, या उनखे जर हू मंगे पां वटि न थी सघे त पां उनखे मोहलत गिनो, टाइम गिनो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मा मिन मुस्लिमिन युक़रिज़ु मुस्लिमन कर्ज़न मर्रतैन इल्ला काना कसदक़तिहा मर्रतन, को मुसलमान के मुसलमान के जॾहिं ॿी फेरा कर्ज ॾे थो, उधार ॾे थो, तेरा उनजे हिकिड़े मर्तबा सदके जी तरह हो थियो। यानी को के मुसलमान के ॿी फेरा कर्ज ॾे थो त हिकिड़े मर्तबा सदके जी तरह हो थो। अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हिकिड़ो शख्स जन्नत में दाख़िल थियो ऐं हुन जन्नत जे दरवाज़े मथे लिखियल ॾिठे त सदके ख़ैरात जो सवाब 2 दर्जा आहे ऐं कर्ज ॾियण जो अहिड़ो दर्जा सवाब आहे। पां कंहिंखे ख़ैरात ॾियूं था, सदको ॾियूं था त हुनजो सवाब 2 दर्जा पांखे मिले थो, ऐं जेकॾहिं पां कंहिंखे कर्ज ॾियूं था, उधार ॾियूं था त हुनजो सवाब पांखे अहिड़ो दर्जा मिले थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूं जिब्रील खे पुछियो ऐं जिब्रील कर्ज में गुरो वजाए त हिन जो सवाब सदके खां वधारे आहे। हज़रत जिब्रील अमीन चए त जंहिंखे इंसान सदको ॾे थो, ख़ैरात ॾे थो, हू साइल होए थो, सवाल करण वारो होए थो, ऐं हुन वटि पियो हुई त पर सवाल करे पियो,
हिकिड़ो इंसान ज़रूरतमंद आहे, सवाल करे थो, जहिड़ो हुन वटि पियो हुजे तहिड़ो सवाल न करणु खपे। ऐं जेके इंसान सदको ॾिए थो, ख़ैरात ॾिए थो, उहो हुन वटि पियो हुजे भले माल, तंहिं पण ख़ैरात मङे पियो, तंहिं पण सदको मङे पियो। जंहिंजी आदत पइजी वेंदी त उहो मङे पियो। ऐं कर्ज़दार कर्ज़ तैर गिने थो जहिड़ा उनखे ज़रूरत हुए थी, उहो मोहताज हुए थो, उहो ज़रूरतमंद हुए थो दर कर्ज़ गिने थो। जहिड़ा हुनखे ज़रूरत नथी हुए तहिड़ा उहो कर्ज़ नथो गिने। एतिरे जे लाइ कर्ज़ जो सवाब सदके जे सवाब खां वधारे आहे। बिरादरान इस्लाम, कर्ज़ गिनण ऐं ॾियण अगरचे जाइज़ आहे, लेकिन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कर्ज़ खां पनाह मंगंदा हुआ। जहिड़ी तरह आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशहुद जे बाद, अतहियातो जे बाद ये दुआ पढ़ंदा हुआ, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल मअसम वल मग़रम। ऐं अल्लाह, आऊं गुनाह खां ऐं कर्ज़ खां तुंहिंजी पनाह मंगा थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कर्ज़ खां पनाह मंगंदा हुआ। पाण त हेॾा वॾा न्यारियूं पिया थिए, कर्ज़ क्या मिले, क्या अड़त कई आहे, कंहिं वटां हुनखे धोखो ॾियां, क्या मौक़ो मिले, पाण त न्यारियूं पिया, पाण त मोहताज ई न्यारियूं पिया। केतिरो अचे कंहिं वॾा पैसा खणी हुनखे ठगी लाहियां। लेकिन प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कर्ज़ खां पनाह मंगंदा हुआ। हर नमाज में चवंदा हुआ, अल्लाहुम्मा इन्नी अऊज़ु बिका मिनल मअसम वल मग़रम। ऐं अल्लाह, आऊं गुनाह खां ऐं कर्ज़ खां तुंहिंजी पनाह मंगा थो। के आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाल कयो, ऐं अल्लाह जा रसूल, ऐं अल्लाह जा नबी आहीं, हिन क़दुरु कर्ज़ खां पनाह करे जे लाइ मंगो था? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कंहिं सवाल कयो, कंहिं पुछियो, अल्लाह जा नबी आई एतिरी कर्ज़ खां पनाह करे जे लाइ मंगो था? आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाब ॾिनो, इन्न रजुला इज़ा गरमा हदस फकज़ब व वअद फअखलफ। जॾहिं इंसान मकरूज़ हुए थो तहिड़ा ॻाल्हि करण जे वक़्तु कूड़ करे थो, ऐं वादो करण जे वक़्तु वादे जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे थो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, ऐं एतिरे जे लाइ पनाह मंगा थो। जेको मकरूज़ हुए थो, जेको कर्ज़दार हुए थो, हुन वटां जे कर्ज़ ॾिनो उहो मङे तहिड़ो कूड़ करे थो, जे सवारी ॾींदुसि, परईं ॾींदुसि, अरईं ॾींदुसि, वरे जा वरे गुज़रे जो कूड़ कंदो वञे कर्ज़ मथां, ऐं वाइदो करे थो तहिड़ो वाइदे जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे थो, यानी वाइदे मथे ॾिए नथो, पूरे टाइम मथे ॾिए नथो। बिरादरान इस्लाम, इन हदीस जी रोशनीअ में पाण वीचारा शायदि को हूंदा जेको टाइम मथे कर्ज़ अदा कई, जेको वाइदो कई उन ई टाइम में ॾेई छॾे, अहिड़ो अमो को हूंदो। लेकिन अक्सर पाण वीचारा अहिड़ा आहिनि जेको वाइदे मथे वाइदा, कूड़े मथे कूड़ कंदा वञे। त बिरादरान इस्लाम, कर्ज़ एतिरो ख़तरनाक आहे जेको इंसान खे कूड़ मथे आमादा करे थो, जेको इंसान खे वाइदे ख़िलाफ़ी मथे आमादा करे थो। एतिरे जे लाइ ॼाणी माणी कर्ज़ न खणणु खपे। जेकॾहिं आम वीचारा कंहिंखे कर्ज़ ॾिनो आहे त उनजी अदायगी जे मामले में मकरूज़ सां नरमी कई वञे ऐं उनखे मोहलत ॾिनी वञे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं कंहिं तंग दस्त खे मोहलत ॾिनी या कर्ज़ माफ़ करे छॾियो त अल्लाह तबारक व तआला उनखे पिंड जे छांईअ में जॻह ॾींदो। जंहिं कंहिं कर्ज़दार खे टाइम ॾिनो, मोहलत ॾिनी, उहो खणी वियो 2-3 ॾींहं जे लाइ, अठवाड़ी जे लाइ, लेकिन हुनखे कई महीना मोहलत ॾिने, कई महीना टाइम ॾिने, या हुनजो कर्ज़ माफ़ करे छॾे त अल्लाह तबारक व तआला इन्ही चंद रुपये जे बदिले हुनखे क़यामत जे ॾींहुं पिन जी छांईअ में जॻह ॾींदो। बिरादरान इस्लाम, पाण वीचारा कई अहिड़ा इंसान हुए था जेको कर्ज़ गिनी करे या त हुनखे बिल्कुलु वापसि नथा लौटाइए, या बग़ैर उज़र जे टाल मटोल कइए था ऐं खामखा कर्ज़ खाए के परेशान कइए था। बल्कि कई इंसान अहिड़ा हुए था जेको हिन नियत सां
कर्ज़ गिने था त उहो वापसि कीन कंदा। बिरादरान इस्लाम ही अॼु पंहिंजे माहौल में आम आहे, अॼु पंहिंजे माशरे में आम आहे। पंहिंजे माशरे में जेतिरो कर्ज़ आम आहे एतिरो ॿियो कंहिं माशरे में मूंखे नज़र नथो अचे त एतिरो कर्ज़ हुए। ॿिया हुए था त उहो महीनो खणे था, महीनो पूरो थिए थो त वापार जा दुकानदार खे ॾेई छॾिए था, या जेको पण वस्तु खणे था हुनखे ॾेई छॾिए था। लेकिन पंहिंजी त नियत इहो हुए थी त पाण वापसि कीन कंदासीं। इन नियत सां पाण खणो था त अल्लाह तबारक व तआला ॾींहं जी सूरत कीअं पैदा करे। पाण खावे में वञी करे दुकान जो चक्कर लॻायूं था, बाज़ार जो चक्कर लॻायूं था, शायदि को मूंखे उधार ॾे त उधार खणी करे भॼी वञा। हिन नियत सां पाण खणो था। पाण जहिड़ा ॿिए दुकान जो चक्कर लॻायूं था तहिड़ा पाणखे हिकिड़ो को दुकानदार मिली वञे थो, तहिड़ा पाणखे मौक़ो मिले थो, तहिड़ा पाण उन मौक़े जो फ़ाइदो हासिल कयूं था। हिकिड़े भेरा पाण हिकिड़े दुकानदार खे ठगियूं, ॿिए भेरा ॿिए खे ठगियूं, चंद दुकान पूरा थी वेंदा, पाण मथे कर्ज़े जा अंबार बणिजी वेंदा। पोइ पाण जहिड़ा पंहिंजी मौत अची थी तहिड़ा पंहिंजो कर्ज़ केरु अदा कंदो। जेकॾहिं मामूली पंहिंजो कर्ज़ हुए, चंद हज़ारे जो हुए त औलाद भरे सघे, लेकिन पाण लखे जो खणो, औलाद ई लखे जो कर्ज़ कीअं भरे सघंदी। औलाद जेकॾहिं पूरी ज़िंदगी कमाए त लखे जो कर्ज़ न भरे सघे त ई औलाद उते जहिड़ा ऐलान थींदो, तहिड़ो त ऐलान कंदो जे कंहिं मथे हिन मथे मुंहिंजे अज़ीज़ मथे, मुंहिंजे पीउ मथे, मुंहिंजे भाउ मथे कंहिंजो कर्ज़ आहे, आउं भरण जे लाइ तयार आहियां। लेकिन जहिड़ा लखे वारा अचींदा, जहिड़ा हज़ारे वारा अचींदा, तहिड़ा तुरत इनकार करे छॾींदो, चए ऐं मङो अच नथा, उन सां उल्टो झगड़ो कंदो। त बिरादरान इस्लाम, कर्ज़ न खणो। कर्ज़ जेको आहे ख़तरनाक आहे। कर्ज़ खां बिन खे पाक रखो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अय्युमा रजुलिन यदीनु दैनन व हुवा मुजमिउन अल्लाह यूफियहु इयाहु लकी अल्लाहु सारिकन। जेको शख्स, जेको इंसान हिन नियत से जे साथ, हिन इरादे जे साथ कर्ज़ खणे त उहो वापसि कीन लौटाईंदो, वापसि कीन ॾींदो, त उहो अल्लाह ताला सां इन हालत में मिलंदो त उहो चोर हूंदो। ये केरु चवंदा? ये आमिना जलाल जनाबे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा त जेको पण हिन नियत जे साथ, हिन इरादे जे साथ कर्ज़ खणंदो, कंहिं वटां उधार गिनंदो त मूंखे वापसि थोरो खणणो ॾियणो आहे, मूंखे वापसि थोरो लौटाइणो आहे, त उहो जहिड़ा मरण जे बाद अल्लाह ताला सां क़यामत जी ॾींहुं मुलाक़ात कंदो त इन हालत में अल्लाह सां मुलाक़ात कंदो त उहो अल्लाह वटि चोर हूंदो। उहो चोरी करे दुनिया में आयो आहे। उहो दुनिया वारे खे ठगे करे, दुकानदार खे ठगे करे, ॻोठ वारे खे ठगे करे, पड़ोसी खे ठगे करे चोर बणिजी हिन जेल खाने में आयो आहे, हिन क़बर जे हवाले थियो आहे। हिन जेल खाने जे अंदरि हुनजे साथ कहिड़ो सलूक कयो वेंदो। हिन कर्ज़ जी वजह सां इहा हर इंसान सोचे लाइ पोइ कर्ज़ खणे। बिरादरान इस्लाम, हिकिड़ो पंहिंजे माहौल में ई आहे, पंहिंजे माशरे में ई आम आहे। जेकॾहिं पाण रोकड़े खणो तहिड़ा 1000 जो पाण खे खपे थो त 500 जो खणो। रोकड़े में हर इंसान बचाइण चाहे थो, हर इंसान चाहे थो त मूं वटि 500 जो वापार कयां, 500 बची वञे। लेकिन पंहिंजे माहौल में ई अॼु आम आहे, को उधार ॾे थो तहिड़ो हुनखे 1000 जो सामान खपे थो, 1000 जो राशन खपे थो त उहो 5000 जो 2000 जो भेरो खणी लाहे थो। बिरादरान इस्लाम, पाण सोचियूं त पंहिंजी आवक जेको महीने में 5000 आहे त 2000 जो पाण खणी गिरो, उहो कीअं भरे सघंदा? हू त 5000 हर महीने पाण मथे चढ़ंदा वेंदा, पोइ कर्ज़ जा अंबार बणिजी वेंदा, लखों रुपया पुॼी वेंदा।
हिकिड़ी मिसाल आहे, दुनियावी मिसाल आहे त हिकिड़े शख़्स ॿिए खे कम जे लाइ चए तव्हांखे कमु करिणो आहे, बिल्कुलु आसान कमु आहे, ॾुखियो कमु न आहे। चए कहिड़ो कमु आहे? चए तव्हांखे कमु ई करिणो आहे, रुॻो सोचणो आहे, ॿियो कीअं न आहे। चए सोचे जो पगार केतिरो ॾींदे? चए सोचे जा तव्हांखे 6,000 या 7,000 ॾींदोसि। उहो इंसान सोच में पइजी वञे थो, उहो पुछे थो उल्टो, चए तुंहिंजो पगार केतिरा आहे, तूं किथे कमु कई थो? चए आउं फलाणी जॻह ते कमु कई आहे, त मुंहिंजो 5,000 पगार आहे। त असीं चए त तुंहिंजो 5,000 आहे त मूंखे 7,000 ॾींदे कीअं? चए पहिरीं ई सोचे लाइ त तोखे 7,000 कीअं ॾींदुसि? त पंहिंजो अॼु ई हाल आहे त पंहिंजी आवक हुए थी 5,000 6,000 ॾहें 15 20,000 जो खणी लायूं, ई त कॾहिं पूरो थिए वारो न आहे। पाण मथे कर्ज़े मथे कर्ज़ा चढ़ंदा वेंदा। तव्हांखे 5,000 जो खपे त 2,000 जो खणणो खपे, यानी थोरो थोरो तव्हांखे कर्ज़ खणणो खपे। वधारे को तव्हांखे दुकान छूट छॾे त तव्हांखे बिल्कुलु कर्ज़ जा अंबर न लॻाइणु खपे, जेको मरण जे बाद पंहिंजे लाइ ॾुखिया बणिजी वञे। जेकॾहिं मामूली 1,000 2,000 मूं वटि खणे त आउं त माफ़ करे छॾींदुसि। जेकॾहिं को लखो रुपया खणे हुनजो औलाद न भरे उहो मरी वेंदी त केरु माफ़ कंदो? हिते को पण माफ़ करण वारो न आहे। ऐं दुकानदार इहा त ईअं न त मुंहिंजे घरे हर चीज़ बने थी, अटो मुंहिंजे घरे बने पियो, कणिक मुंहिंजे घरे बने पई, मूं वटि खंड जी मील लॻी पई आहे, गुड़ जी मील लॻी पई आहे, आउं उधार ॾींदुसि त मूं मथे पण उधार हूंदो, आउं ॿिए खां खणी करे ॾींदुसि न, त आउं जेकॾहिं मूंखे मुंहिंजो ग्राहक ॾींदो त आउं भरे सघंदुसि। त कोई पण माफ़ करे वारो न आहे, चाहे अज़ीज़ हुए, चाहे रिश्तेदार हुए, चाहे कुटुंब कबीले वारो हुए, त कर्ज़ खां ॿिन खे बचायो। अहिड़े तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन अखज़ अमवाल अन्नास युरीदु अदाअहा अदल्लाहु अन्हु व मन अखज़ युरीदु इतलाफहा अतलफहु अल्लाहु। जेको शख़्स इंसान सां इन इरादे जे साथ माल गिने त उहो उनखे पाछो वापसि करे ॾींदो त अल्लाह हुनजी तरफ़ खां हुनखे अदा करे छॾींदो, यानी अल्लाह को सूरत पैदा करे छॾे। ऐं जेको इंसान वटां माल कर्ज़ इन इरादे जे साथ गिने त उहो हुनखे हड़प कंदो, वापसि कॾहिं की न कंदो त अल्लाह हुनजे माल खे बर्बाद करे छॾींदो, अल्लाह हुनजे माल खे ख़तमु करे छॾींदो। जेको इन इरादे जे साथ इन नियत जे साथ कर्ज़ खणे त आउं पाछो करे ॾींदुसि, आउं हुनखे ॾेई ॾींदुसि त अल्लाह हुनजे लाइ को सूरत पैदा करे छॾींदो, अल्लाह हुनखे वापसि करे छॾींदो। ऐं जेको इंसान सां कर्ज़ हिन इरादे जे साथ खणे त मूंखे वापसि थोरो करिणो आहे, मूंखे ॾियणो थोरो आहे, त अल्लाह हुनजे माल खे बर्बाद करे छॾींदो। उहो सोचींदो आउं कर्ज़ हुनजो खाई करे मालदार बणिजी वेंदुसि, मूं वटि जेकॾहिं 2,000 हुनखे ॾींदुसि कर्ज़ त मूं वटि ओछा थी पवंदा, आउं फेरा करे लाहींदुसि, हुन वटां हड़पी हुन वटां हड़पी। लेकिन अल्लाह हुनजे माल में बरकत कीन ॾींदो, अल्लाह हुनजे पैसे जी हुन दौलत खे बर्बाद करे छॾींदो। कर्ज़ जो मामलो एतिरो संगीन आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, वल्लज़ी नफ़्सी बियदिही लौ अन्न रजुलन कुतिला फी सबीलिल्लाहि सुम्म उहयी सुम्म कुतिला सुम्म उहयी सुम्म कुतिला व अलैहि दैनुन मा दखलल जन्ना हत्ता युक़ज़ा अन्हु दैनुहु। उन ज़ात जी कसम जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए था, अल्लाह जो सौ खणी करे चए था, ईअं नथा थिए त हुन ज़ात जी कसम जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, जेकॾहिं हिकिड़ो इंसान अल्लाह जी राह में शहीद थी वञे, पोइ वरी जीअरो कयो वञे, पोइ ॿिए भेरा शहीद थी वञे, वरी ॿिए भेरा जीअरो कयो वञे, पोइ टे भेरा शहीद थी वञे, ऐं हुन मथे कर्ज़ आहे त उहो जन्नत में दाख़िल कीन थींदो जेसि ताईं हुनजो कर्ज़ हुनजी तरफ़ खां अदा न कयो वञे। अॼु पाण मामूली नमाज़ मथे फ़ख्र कयूं पिया, पाण चऊं पिया त आउं नमाज़ पढ़ां पियो, आउं सदको ख़ैरात कयां पियो, आउं तहज्जुद पढ़ां पियो, आउं हज करे आयो आहियां, आउं उमरो करे आयो आहियां, हां त अल्लाह मुंहिंजा कर्ज़ा माफ़ करे छॾींदो। जिहाद खां ख़तरनाक को कमु थी सघे थो? उहो पण हिकिड़े फेरा न, ॿ फेरा न, 3 फेरा, 3 फेरा, 3 फेरे नूं वधारे पण नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिकिड़ो इंसान अल्लाह जी राह में क़त्ल कयो वञे,
मारजी वञे, वरी अल्लाह खे चीरो करे, वरी ॿिए भेरा क़त्ल थी वञे, वरी अल्लाह जी राह में अल्लाह जे इस्लाम खे बुलंद करण जे लाइ मारजी वञे, वरी टे भेरा चीरो कयो वञे, वरी टे भेरा शहीद थी वञे, त पण जेकॾहिं उन मथे कर्ज़ आहे त अल्लाह तबारक व तआला उनखे जन्नत में कीन दाख़िल कंदो, उहो जन्नत में दाख़िल कीन थी सघंदो। उहो शहीद त भले जन्नत में दाख़िल न थी सघे, लेकिन पाण भले कर्ज़े मथे कर्ज़ा खणो पिया, पाण खे त जन्नत जो सर्टिफिकेट मिली चुको आहे। जन्नत नानी मां जो घर आहे, त पाण हुन में डायरेक्ट हलिया वेंदासूं। बिरादरान इस्लाम, हज़रत सलमा बिन अकवा बयान कई था, सही बुखारी जी रिवायत आहे, हज़रत सलमा बिन अकवा बयान कई था त असीं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साथ वेठा हुआसीं, हिकिड़ो जनाज़ो आयो, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जो अल्लाह जा नबी आहे, जनाज़े जी नमाज़ पढ़ायो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछो, गुरु हिन मथे कर्ज़ आहे? जवाब ॾिनो त हिन मथे को पण कर्ज़ न आहे, कंहिंजो पण कर्ज़ न आहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जी जनाज़े जी नमाज़ पढ़ायो। पोइ ॿियो जनाज़ो आयो ऐं आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो अल्लाह जा नबी आहे, जनाज़े जी नमाज़ पढ़ायो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछो, गुरु हिन मथे कर्ज़ आहे? चयो हाँ 3 दीनार कर्ज़ आहे। चयो हाँ हिन मथे कर्ज़ आहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछो आहे त हिन को तड़को छॾे, को माल छॾे, को दौलत छॾे जेको कर्ज़ जो बदिलो भरी सघे, उन जी वजह सां हिन जो कर्ज़ अदा कयो वञे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो अल्लाह जा नबी हिन 3 दीनार छॾे, त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जी जनाज़े जी नमाज़ पढ़ायो। पोइ टियों जनाज़ो आयो, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो अल्लाह जा नबी जनाज़े जी नमाज़ पढ़ायो। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछो त हिन मथे कर्ज़ आहे? साहबा किराम चयो त हिन मथे 3 दीनार कर्ज़ आहे। 3 दीनार मामूली कर्ज़ हो, नंढड़ो कर्ज़ हो। साहबा किराम न चयो त हिन मथे लखों कर्ज़ आहे, हिन मथे हज़ारों कर्ज़ आहे, बल्कि चयो अल्लाह जा नबी हिन मथे 3 दीनार कर्ज़ आहे। आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो त हिन को चीज़ छॾे, त चयो अल्लाह जा नबी हिन को पण चीज़ न छॾे। त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम खे फरमायो त आई हिन जी जनाज़े जी नमाज़ पढ़ी लायो, आऊं नथो पढ़ाई। त हज़रत अबू कतादा चवंदा आहे अल्लाह जा नबी आहे, अल्लाह जा रसूल आहे, आई जनाज़े जी नमाज़ पढ़ायो, आऊं कर्ज़े जी जवाबदारी खणा थो। त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे जनाज़े जी नमाज़ पढ़ायो। बिरादरान इस्लाम, मामूली कर्ज़ हो, वॾो कर्ज़ न हो, चंद रुपये जो कर्ज़ हो, पंहिंजी तरह लखे जो कर्ज़ न हो, हज़ारे जो कर्ज़ न हो। तंहिंजे बावजूद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जनाज़े जी नमाज़ न पढ़ायो, बल्कि जो सहाबा किराम खे जो आई पढ़ी लायो। जहिड़ा सहाबा किराम मां हिकिड़ी शख़्स चयो अबू कतादा चाऊं जवाबदारी खणा थो, हिन जे कर्ज़ जी तरह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जे जनाज़े जी नमाज़ पढ़ायो। बिरादरान इस्लाम, कर्ज़ एतिरो संगीन, एतिरो ख़तरनाक आहे त आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाज़े जी नमाज़ पढ़ण जे लाइ तयार न थिया। बिरादरान इस्लाम, कर्ज़ खां बिल खे दूर रखो, फालतू कर्ज़ न खणो, रो करे कर्ज़ न खणो। ईअं न सम्झो त कर्ज़ मामूली गुनाह आहे, कर्ज़ नंढड़ो गुनाह आहे, बल्कि सख़्त ज़रूरत हो त कर्ज़ खणो। जेकॾहिं हाणे खीचे में पैसा पिया आहिनि त ऐं रोकड़े खणो ऐं कर्ज़ खां बिल खे दूर रखो। इहो औलाद जंहिंजे लाइ ऐं कर्ज़ खणो था, इहो औलाद जंहिंखे ऐं ॿिए खे ठगे करे खारायो था, इहो औलाद जंहिंजे लाइ ऐं कर्ज़ मथे सोनारे वटा ज़ेवर खणा अचो, ढोल खणा अचो, इहो औलाद जंहिंजे लाइ ऐं कर्ज़ मथे लिया या हर चीज़ उन जे लाइ कर्ज़ मथे खणा अचो, इहो औलाद जहिड़ा सवारे कर्ज़ जो ऐलान थींदो त हिकिड़ो पण भरे लाइ तयार किन थींदो, न को
धीअ भरे लाइ तयारु थींदी, न को पुट भरे लाइ तयारु थींदो। टाल मटोल पिया कंदा। इन हालात जे लाइ पिंड खे कर्ज़ में न ॿुधायो, एतिरो कर्ज़ न खणो जेको कर्ज़ आई अदा करे न सघो। अल्लाह तबारक व तआला वटि दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला पाखे कर्ज़ खां बचाए। अल्लाह तबारक व तआला पाखे जहिड़े हिन दुनिया मां रुख़्सत थियूं त कर्ज़ खां पाक हो, कर्ज़ खां बरी हो। अल्लाह तबारक व तआला पाखे नेक बनाए। अल्लाह पंहिंजे रिज़्क़ में एतिरियूं बरकतूं ॾे त पाखे कर्ज़ खणण जी, पाखे उधार खणण जी ज़रूरत न पए। अल्लाह तबारक व तआला पाखे नेक बनाए, इबादत गुज़ार बनाए। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे रिज़्क़ में रोज़ी में बरकतूं नाज़िल फरमाए। अल्लाह इन खेतीअ जी तरफ़ जंहिंजी तरफ़ पाण निहारे रहिया आहियूं, जंहिंमें पाण उमेद रखी रहिया आहियूं, ऐं अल्लाह इन खेतीअ में बरकतूं नाज़िल फरमाए। ऐं अल्लाह इन खेतीअ खे आफ़त खां, मुसीबत खां, सैलाब खां बचाए। ऐं अल्लाह असांखे आफ़त खां बचाए, सैलाब खां बचाए। ऐं अल्लाह असांखे जियारीअ ते ईमान इस्लाम मथे जियार मारीअ त असांजो ख़ात्मो ईमान इस्लाम मथे करे। आमीन सुम्मा आमीन।